सखरन 3 डिसंबर माज़ूरनि जे आलिमी ॾींहं जे हवाले सां गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन स्कूल सखरन पारां वाइस प्रिंसिपल ग़ुलाम मुश्तबा खोसो जी अॻवानी में जागरता वॉक कयो वियो, जेको चांडिया पेट्रोल पंप खां शुरू थी काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं थींदो सखरन प्रेस क्लब पहुतो, जिते MPA ग़ुलाम कादिर चांडियो, सैयद दारा शिकवा, शहरी इतिहाद जे सदर सैयद एहसान शाह, TO सखरंड अब्दुल मजीद लुंड, मोहम्मद लुकमान कीरियो, अब्दुल हमीद आराई, मोहम्मद नवाज़ ख़ासकेली ऐं काज़ी जावेद सनाई अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त 3 डिसंबर तोड़े जो स्पेशल ॿारनि जो आलिमी ॾींहुं आहे, पर हक़ीक़त में ही शऊर जो ॾींहुं आहे। असां लाइ त असीं हिननि ॿारनि जे लाइ हर क़िस्म जे हवाले सां पर घुरियल हूं। हुननि इहो बि चयो त सिंध सरकार खे अहिड़नि ॿारनि तोड़े अहिड़नि इदारनि सां न सिर्फ़ु सहकार करणु घुरिजे, पर हिन जूं बुनियादी घुरिजूं बि पूरियूं करणु घुरिजनि। वॉक में स्पेशल ॿार पिणु शरीक थिया, जेके क़ौमी लिबास पिरियल हुआ। होॾां सखरन प्रेस क्लब ते थियल जागरता तक़रीब में स्पेशल ॿारनि तिलावत, नात ऐं तक़रीरुनि सां प्रोग्राम जो आगाज़ कयो। हुनखां अॻु स्कूल जे सीनियर उस्ताद नज़ीर चांडियो ऐं मुमताज़ चांडियो आयल महिमाननि जो आदर भाव कयो, जॾहिं त स्पेशल स्कूल जे वाइस प्रिंसिपल ग़ुलाम मुश्तबा खोसो आजियाणो पेश करे स्कूल जे कारकर्दगी ऐं ज़रूरतुनि ते ॻाल्हायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।